अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहा हो न्यू मैरान न्यूज़। रुक कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया सूबो देरो मां रिपोर्ट शाहिदा बेलार जी। सूबो देरो लॻोट बोमटपुर जे रहवासी शेर अली हतार मीडिया वारनि अॻियां एहतजाज कयो ऐं ॿुधाईंदे ॿुधायो त मुंहिंजी शादी 2015 में अफ़साना दी मरहूम इलाही बख़्श हतार सां थी हुई। मुंहिंजी ज़ाल खे मुंहिंजी साली फरज़ाना वर्गलाईंदी हुई। मुंहिंजी ज़ाल मां मूंखे 6 साला पुटु मोहम्मद मोहसिन ऐं 8 साल धी महानूर जो औलाद आहिनि। मुंहिंजी ज़ाल पंहिंजी भेण फरज़ाना जी शरारतनि ऐं चवण ते मुंहिंजनि बच्चनि समेत मुंहिंजे घर मां निकिरी पीउ मां ॾांहुं हली वई। मां पंहिंजी घरवारी खे ख़र्च पको पिणु ॾींदो हुयसि। गुज़िरियल ॾींहुं मुंहिंजी ज़ाल अफ़साना गैर शरई तरीक़े सां मुंहिंजे साॻे भाणेजी इस्माइल वल्द राज़ी ख़ान अतार वेठल बोमटपुर सां निकाह कयो आहे, जेको अमल गैर शरई ऐं गैर क़ानूनी आहे। मां चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट IG सिंध SSP खैरपुर खां पुरज़ोर मुतालबो थो करियां त वाक़े जो फौरी तौर नोटिस वरितो वञे। ॿी सूरत में मां पाण साड़ींदसि। उहा उनखे बिरगिल आहे। तुझी साली जेका थे हा, मुंहिंजी जेका साली आहे, मुंहिंजी साली जो न जेको मुड़ुसु आहे उहो बि मुंहिंजो भाणेजो आहे। उहो बि मुंहिंजो भाणेजो आहे। ॿई मिसाल रलमिस थी मूंखां माना हुननि सां बची ऐं मुंहिंजी जीअं मिसाल घरवारी जो होॾे निकाह करायो आहे। हाणे कल्ह जेको आहे सो इस्माइल तुंहिंजो भाणेजो आहे। हा, हतार जी साईं। तुंहिंजे घरवारी सां कल्ह निकाह कयो अथई। ख़बर न आहे त कोर्ट में कयो अथई या काथे घर में कयो अथई। पंहिंजी सॻी मामीअ सां। सॻी मामीअ सां असां में उन मां तोखे घरवारी में 2 ॿार आहिनि, उहे ॿार कंहिं वटि आहिनि? ॿार बि खणी वई आहे। मतिलबु रुसी जो वई त तूं ख़र्च पको ॾींदो आहीं? ख़र्च ख़बर मां हर हफ़्ते मज़दूरी बि कयूं गाजीकोट में, उते शाम जो लहूं ॿारनि खे ख़र्च बि सौदो सामान बि हाणे वठी ॾियो। रुसी बि हाणे वई 2-3 महीना थिया आहिनि। हाणे रुसी वई आहे। हाणे बेफार में अपील थो कयां पंहिंजे मिसाल पंहिंजे सिंध वारनि खे, सिंध SSP IG ताईं जो माना असांजे तालुके जो सूबेदारो वारे खे बि मां अपील थो कयां जो असां SSP खैरपुर ऐसे तो शोभो तो रखे तो अपील थो करे। हा, अपील थो कयां त जो मूंखे पंहिंजा बच्चा मिलण जो न त मां पाण खे घासलेट हारे मां पाण खे तबाह कंदुसि। पाण खे मां चिली ॾेई मां सारे हाणे पोइ जीअण जो साईं मुंहिंजो फ़ाइदो ई न आहे साईं।